अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मुमल पंवर शामिल करूँ था हिन वक्त जो खबरूं। नाज़रीन, उसड़ीअ में पोरियत दिलशेद पंवर प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे इल्ज़ाम हणंदे चयो आहे त मूंखे 3 न्याणियूं आहिनि, जंहिंमें 4 सालनि जी आयशा, 5 सालनि जी सोनिया ऐं 6 सालनि जी सोभिया खे मुंहिंजे सोहरे गुलाम अली पंवर, गुलशेर पंवर, नवाज़ पंवर नंढी उमिरि में ई बदले ऐं पैसनि अवज़ ॾियणु चाहिनि था। जंहिं तां मूं खेनि मना कई त हू मूंखे मौत मां धमकियूं ॾेई रहिया आहिनि। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर मुख्तियार बक्को मौजूदु हुन चयो त साहुरा मुंहिंजी न्याणियुनि खे ज़बरदस्ती पैसनि अवज़ विकिरो करणु चाहिनि था। हुन चयो त मुंहिंजी न्याणियुनि जी उमिरि अञा नंढी आहे, उन्हनि जे बालिग थियण खां पोइ संदन मशवरे मुताबिक़ संदन ज़िंदगीअ जो फ़ैसिलो कंदसि। आऊं हींअर कंहिंखे पंहिंजी न्याणियूं न ॾींदसि। हुन चयो त उन्हनि मूंखे 3 ॾींहं कमरे में बंदि करे मारकुट कई आहे। हाणे बि मूंखे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। चवनि था त तोखे मारे तुंहिंजो लाश वाह में उछलाए छॾींदासीं। हुननि SSP हैदराबाद, DIG हैदराबाद, इंसानी हुकूक तंज़ीमनि जे अॻुवाणनि खे अपील कंदे चयो आहे त खुदारा मथे ॼाणायल मुंहिंजे सोहरे ऐं ॿियनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मुंहिंजी मासूम न्याणियुनि जी ज़िंदगी बचाए मूंखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।